अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माया जो किचन। फ्रेंड्स, माया जो किचन में जैसा तव्हांजे लाइ वाङणनि जो भरते जी रेसिपी खणी आया आहियूं। ही वाङणनि जो भरतो ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिते असां खयां आहिनि 2 अदद विचोली साइज़ जा वाङण ऐं वाङणनि खे विच मां चीर ॾिनो आहे। ॿिन्ही वाङणनि खे विच मां चीर ॾियण खां पोइ हाणे असां वाङणनि जे विच में विझूं था 1 अदद साओ मिर्च ऐं 1 थूम जी ॻड़ी। साओ मिर्च ऐं थूम जी ॻड़ी विझण खां पोइ हाणे असां वाङण खे मथां चङी तरह सां ऑयल हणियो आहे। ऐं ऑयल सां ग्रीस करण खां पोइ हाणे असां चुल्हे ते तक़रीबन 8 खां 10 मिनट जे लाइ विचोली बाहि ते वाङणनि खे पचाईंदासीं। ऐं इन दौरान विच में वाङणनि जी साइड खे तब्दील करिणो आहे ताकी सभी तरफ़नि खां वाङण चङी तरह सां पची वञे। ऐं हाणे वाङण जी खल लाहियूं था। वाङणनि जी खल लाहे छॾी आहे। हाणे हिकु प्याले में विझी चङी तरह सां मैश कयूं था। ऐं हाणे हिते असां खयां आहिनि 3 अदद विचोली साइज़ जा टमाटा ऐं टमाटनि खे बि असां चुल्हे ते रखी करे तक़रीबन 4 खां 6 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 4 खां 6 मिनट जे लाइ विचोली बाहि ते टमाटनि खे पचायो आहे ऐं हाणे टमाटनि जी खिल लाहियूं था। इन खां पोइ हाणे हिकु पैन में असां तेल विझूं था तक़रीबन 4 खां 5 टेबल स्पून। जीरो विझूं था 1 टीस्पून। हिंग विझूं था 1/4 टीस्पून ऐं 1 मिनट जे लाइ पचाईंदासीं। ऐं हाणे कटियल बसर विझूं था। 2 अदद मीडियम साइज़ जा बसर खणी असां कटे छॾिया आहिनि ऐं बसर खे लाइट गोल्डन थियण ताईं विचोली बाहि ते फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, बसर लाइट गोल्डन थी चुको आहे। हाणे असां विझूं था टमाटा विझी करे मैश कयूं था। ऐं हाणे विझंदासीं लूणु 1 टीस्पून। सुकनि धाणनि जो पाउडर विझूं था 1 टेबल स्पून। हेड विझूं था 1/2 टीस्पून। कश्मीरी ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च विझूं था 1 टीस्पून। ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। चङी तरह सां मिक्स करण खां पोइ तक़रीबन 4 खां 5 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाईंदासीं। चार खां 5 मिनट ताईं विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे विझूं था वाङण विझी करे चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था सावा धाणा तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून। सावा धाणा विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं असांजी मज़ेदार ऐं तमामु आसान वाङणनि जो भरतो हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उम्मीद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग।
असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी कॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।